सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे मोरे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रज़ाक मस्तोई सां। रज़ाक, पहिरीं त इहो ॿुधायो त मावी सिंधु पारां जेको कारो पत्थर पितो आहे, छा पियो ॿुधायो वञे इन हवाले सां? गॾोगॾु हिन वक़्तु इहो बि ॿुधायो त उन जी हालत कीअं आहे? जी निदा, जीअं त सिंधी नामियारी फनकारा मारवी सिंधु अॼु जेको आहे कारो पत्थर पी ख़ुदकुशी जी कोशिश कई आहे। उन सिलसिले में जेको हिन जी हालत ॿियो जोगी जंहिंखे मोरे अस्पताल आंदो वियो ऐं उते जेको डॉक्टरनि जी कोशिश बैदि जेको हिनखे नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। नवाबशाह में जेको हींअर हिन वक़्तु जेको ॿुधायो वियो वञे त संदसि हालत कुझु बहितरी तरफ़ आहे। मारवी सिंधी जे हिन अमल जे हवाले सां मालूम थियो आहे त 2 महीना अॻु में मारवी सिंधु जे हिकिड़े चाहींदड़ महर अली बुरड़े जेको ख़ुदकुशी कई हुई, छो त मारवी सिंधु जी जेका मंगणी आहे उहा गुलदार सचीराणी सां थी हुई। उन करे महर अली बुरड़ो जेको दिलि बर्दाश्त सां थी वियो। उन खां पोइ जेको मारवी सिंधु ॾांहुं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मैसेज ईंदा रहिया ऐं सोशल मीडिया ते हिन जे हवाले सां जेको काफ़ी जेका हिन जे हवाले सां मैसेज ईंदा रहिया। उन करे जेको दिलि बर्दाश्त थींदी रही। अॻु में बि जेको 2 दफ़ा मारवी सिंधु जेको आहे ख़ुदकुशी करण जी कोशिश कई हुई, पर अॼु जेको हुन वधीक जेको इहो अमल कयो आहे, जंहिंजे करे जेको हीउ नतीजो निकितो आहे ऐं अॼु इन कंडीशन में पहुती आहे। नवाबशाह अस्पताल में आहे, जितां असां मालूमात वरिती आहे हुन जी हालत हींअर कुझु बहितर आहे। ठीकु आहे रज़ाक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।